नमस्ते दीदी। नमस्ते दीदी तव्हां खां हिकु सवाल थी पुछां। हाँ त अॼु परमात्मा जे ज्ञान में परमात्मा छा ॿुधायो? हाँ अॼु परमात्मा बाप चई कि तव्हां केरु आहियो? आत्मा। हाँ तव्हांजो पीउ परमात्मा। हाँ त हाणे पाण कंहिंजी ॻाल्हियूं ॿुधंदासीं जेकी परमात्मा आत्मा खे ॿुधाईं। त परमात्मा बाप चई कि ॾिसो त अॼु परमात्मा बाप पाण खे ॿुधाइनि था कि सतयुग सच्चे माण्हुनि जी दुनिया हूंदी आहे, कलयुग अर्थात कूड़े माण्हुनि जी दुनिया हूंदी आहे। ॾिसो ॻाईंदा बि आहियूं न, मूं में कोई गुण न आहे, मुंहिंजे मथां अची करे रहम करो, कि असां में कोई गुण न आहे, आपे ई अची करे असांजे मथां रहम करो। जॾहिं ॻाईंदा आहिनि त बरोबर हिक में थोड़ी कोई गुण न आहे, सभिनि में ई कोई बि गुण न आहे। त परमात्मा बाप चईंदा आहिनि मां कंहिंजे मथां रहम न कंदो आहियां, मां त आहियां ज्ञान जो सागर। मां तव्हांखे अची करे कीअं पंहिंजे अंदरि सुठा गुण सुठा संस्कार धारण करणा आहिनि हुन जे लाइ ज्ञान ॾेई सघंदो आहे, समझ ॾेई सघंदो आहे, शक्ति बि ॾेई सघंदो आहे। छो जी आत्माउनि जो पीउ ई आत्माउनि जो पीउ परमात्मा ई आत्माउनि खे शक्ति ॾींदो आहे न। त परमात्मा बाप चईंदा आहिनि मां सभु कुझु तव्हांखे ॾेई सघंदो आहे, लेकिन वठण त तव्हांजो कमु अथव न। सम्झो कोई तव्हांखे हथ में रोटी थो ॾे ठाहे करे, लेकिन तव्हां रोटी वठी करे खाओ नथा त उहो कीअं तव्हांजे शरीर जे अंदरि वेंदी, कीअं तव्हांजो खून ठहींदो, कीअं तव्हांजो शरीर हलंदो, इहे त तव्हांजे मथां अथव न। त मां उहो ई तव्हांखे इहे ज्ञान शक्तियूं आदि सभु ॾियां थो, लेकिन वठणु तव्हांजे मथां अथव। केतिरो तव्हां वठो था, केतिरो तव्हां हुनखे सम्झो था, केतिरो तव्हां हुनखे जीवन में लायो था। जीवन में लाईंदव तॾहिं त तव्हां उहो ओड़ा ठहींदव न। बाक़ी मां कंहिंजे मथां आशीर्वाद या रहम या कोई जादू आदि न कंदो आहे न। परमात्मा खे माण्हू जादूगर बि चईंदा आहिनि भॻवानु छा जेको चाहे उहो करे सघंदो आहे। परमात्मा बाप चईंदा आहिनि मां जादूगर आहियां। कहिड़े कम जे लाइ जादूगर आहियां? मनुष्य खे देवता ठाहिण लाइ जेकी शिक्षा हूंदी आहे उहो ॾेई मां सघंदो आहे, हुन जे लाइ मां जादू करे सघंदो आहियां कि अहिड़ी शिक्षा ॾींदो आहे जंहिंसां मनुष्य अगरि हुन शिक्षा खे धारण करे त देवता ठही वञे। बाक़ी इहे जो अॼुकल्ह कलयुगी दुनिया जा जादू आहिनि इहे त मूंखे न ईंदा आहिनि ऐं न ई मां कंदो आहे, न ई मां कंहिंजे मथां रहम कंदो आहे, न ई आशीर्वाद आदि कंदो आहे। मां छा ॾींदो आहे? सिर्फ़ु ज्ञान, आत्माउनि खे पावन ठाहिण जी शक्ति ॾींदो आहे। हुन जे लाइ सभिनि खां पहिरियों तव्हांखे पंहिंजे पाण खे आत्मा सम्झणो पवंदो। मां केरु आहियां? आत्मा। मुंहिंजो पीउ आहे परमात्मा। हाणे मां परमात्मा बाप खे यादि करे पंहिंजे अंदरि सर्व गुण सर्व शक्तियूं सर्व कलायूं धारण थी करां। त परमात्मा बाप चईंदा आहिनि ॾिसो कलयुग में आहे त पतितनि जी महफ़िल ऐं एॾी वॾी महफ़िल आहे। ॾिसो भॻवानु कंहिंजी महफ़िल में ईंदो आहे? पाप आत्माउनि जी महफ़िल में ईंदो आहे। छो जी भॻवान जो कमु हूंदो आहे पापिन खे पुण्य आत्मा ठाहिण जो। परमात्मा जो कमु छा हूंदो आहे? पतित खे पावन पापी खे पुण्य ठाहिण जो, आत्माउनि जी सफ़ाई करण जो। त परमात्मा बाप कंहिंजी महफ़िल में आयो आहे? पतित पापिन आत्माउनि जी महफ़िल में आयो आहे। हिते ई अची करे हिन कलयुगी पापी आत्माउनि जी महफ़िल खे देवी देवताउनि जी महफ़िल ठाहींदुमि। परमात्मा देवी देवताउनि जी महफ़िल में न ईंदो आहे, लेकिन पाण जीअं ई देवी देवता ठही वेंदासीं हुन समय परमात्मा वापसि हली वेंदा। छो जी परमात्मा जो कमु ई आहे पावन ठाहिण जो, त हुन समय हुनजो कमु पूरो थी वेंदो अथसि त उहो वापसि हली वेंदो आहे। ॾिसो देवी देवता केॾा ठाठ सां रहंदा आहिनि, केॾो 36 प्रकार जा भोजन कंदा आहिनि, हुते परमात्मा न ईंदो। छो जी परमात्मा त आहे अभोक्ता, कुझु खाईंदो पींदो त आहे न, शरीर त अथसि न। ऐं ॿियो परमात्मा चईंदो आहे जंहिंजो जंहिं समय कमु हूंदो आहे, जंहिंजो जंहिं समय ड्रामा में पार्ट हूंदो आहे उहो हुन समय ई अची करे पंहिंजो पार्ट वॼाईंदो आहे।
बाक़ी कहिड़े युग में मुंहिंजो पाठ न आहे। द्वापर युग खां भक्ति मार्ग खां मुंहिंजो पाठ शुरू थींदो आहे, लेकिन हुन समय मां मथे वेही करे पंहिंजो कमु कंदो आहे। लेकिन हाणे कलयुग जे अंत में मूंखे हेठि अचिणो पवंदो आहे। इहो बि ड्रामा में पार्ट आहे। हेठि अची करे ब्रह्मा तन द्वारा तव्हां आत्माउनि खे शरीर द्वारा मां एडॉप्ट करिणो आहे। तव्हांखे हाणे कंहिंजी गोद मिली आहे, ईश्वर बाप जी। ईश्वर बाप जी गोद एतिरी साधारण त हूंदी न आहे। ॾिसो, कोई वॾे वॾे महलनि में तो पैदा थिए, कोई झोपड़ी में तो पैदा थिए। मतिलबु ॿार माँ बाप जी गोद में आयो त पोइ हुन अनुसार ई माँ बाप जे अनुसार ई जेका हुनजे घर परिवार जो नियम आदि हूंदा, हुन अनुसार ई ॿार खे हलणो पवंदो आहे न। त हाणे परमात्मा जी गोद में आया आहियो त परमात्मा जे अनुसार ई पाण खे पंहिंजो सोचणु, उथणु, खाइणु, पीअणु, ॻाल्हाइणु सभु कुझु परमात्मा जे हिसाब सां ई हुजणो खपे। ऐं परमात्मा जो कमु ई आहे सभिनि खे ज्ञान ॿुधाइणु। त पंहिंजो बि कहिड़ो कमु आहे, पंहिंजे मुख सां अहिड़ो शब्द न निकिरणो खपे जेको बाबा ज्ञान तो ॿुधाए। हुनजे अलावा ॿियो कोई बि अहिड़ो शब्द पंहिंजे मुंहं सां न निकिरणो खपे। इहो ॾाढो ध्यानु रखिणो आहे। हिन करे बाबा चवंदा आहिनि कि रोज़ु पंहिंजो सॼो चार्ट मूंखे ॾियो कि तव्हां सुबुह खां वठी राति ताईं छा छा कयो, ऐं केतिरो समय तव्हां मूंखे यादि करे पंहिंजो कर्म कयो। पंहिंजा जेका बि कलयुगी संबंधी आदि अथव, हिन कलयुग जी शरीर बि त कलयुगी आहे न। हिन खे बि जॾहिं तव्हां रोटी पाणी था करायो, सनानु आदि था करायो, तयार आदि था करो, त मूंखे यादि करे करो। त तव्हांजो इहे शरीर में बि जेका बि कलयुगी कर्म भोग जे हिसाब सां बीमारी आदि आहिनि उहे त थींदियूं, लेकिन मूंखे यादि कंदा त हुन सां बि उनजो एॾो असरु तव्हांखे न थींदो। परमात्मा बाप चवंदा आहिनि कि ॾिसो, तव्हां मूंखे कुते ॿिली कण कण में चई छॾियो अथव न, त हाणे तव्हांजी रिपोर्ट कंहिंखे करूं? भई केरु कंहिंखे गारियूं ॾींदो आहे त हुनजी रिपोर्ट कंदा आहियूं न पुलिस स्टेशन में। त भॻवान खे तव्हां एॾी गारियूं था ॾियो, देवी देवताउनि जे मथां एॾा बुरा बुरा कलंक था लॻायो, त तव्हांजे मथां कहिड़े स्टेशन ते वञी तव्हांजे मथां रिपोर्ट करूं, तव्हांजो केस काथे दर्ज करायूं कि हिननि मूंखे हीअं चयो अथई। पोइ परमात्मा बाप चवंदा आहिनि ॾिसो, मूंखे त इहो सभु कमु करिणो न हूंदो आहे छो जी मां त समर्थ आहियां। मूंसां गॾु वरी धर्मराज बि आहे। भले तव्हां एॾा बुरा बुरा शब्द मूंखे चयो, देवी देवताउनि खे चयो, लेकिन हुननि सजा ॾियण खां पहिरों बि मां अची करे तव्हांखे सम्झानी थो ॾियां कि मां कण कण में न आहियां। देवी देवताउनि सां गॾु एॾो बुरो व्यवहार न थियो। न ही देवताउनि कॾहिं कौरवनि सां लड़ाई कई हुई, न ही देवताउनि जी सीता चुराई, न ही कृष्ण माखन चुराया। जेका बि चवंदा आहिनि न, हुननि इहे सभु न कयो। त हाणे तव्हांखे हिकु बार परमात्मा बाप ॿुधाए छॾियई न, अगरि तव्हां मञी करे कि बराबरि इहा सही ॻाल्हि आहे, मञी करे वरी खां अगरि कंहिंखे ईअं चईंदव त तव्हांजे मथां पाप चढ़ंदव। न त जेतिरो बि तव्हां हाणे ताईं चयो, हुनजे लाइ अगरि तव्हां अंदरि निश्चय था करो, परमात्मा बाप खे चओ था कि बराबरि असां तव्हांखे हीअं चयोसीं, हुनजे लाइ असांखे क्षमा करो, त तव्हांजी उहे सभु ॻाल्हियुनि जो तव्हांखे क्षमा मिली वेंदो। परमात्मा बाप चवंदा आहिनि ॾिसो, बचपन खां त कहिड़ी न कहिड़ी ॻाल्हियूं कंहिंखे पतो हूंदो ई आहे, हिन जनम जी त, कि मां कहिड़ा कहिड़ा कर्म कया बुरा। त जेतिरा बि कहिड़ा कहिड़ा कर्म तव्हां कया अथव या कहिड़ी बि अहिड़ी बुरी सोच तव्हां सोची अथव जेको तव्हांखे लॻे थी कि बराबरि मां परमात्मा जो ॿार अहिड़ा बुरा कर्म कया, त उहे सभु परमात्मा खे लिखी ॾियो त तव्हांजा उहे माफ़ थी वेंदा। बाक़ी जनम जा जेका बुरा कर्म किया हुनजे लाइ तव्हां मूंखे यादि करो त माफ़ थी वेंदा। त हिन सां ई आत्मा पावन थी वेंदी। जॾहिं आत्मा इहे निश्चय कंदी कि बराबरि मां अहिड़ा अहिड़ा कर्म कया ऐं उहे ठीकु न आहे, तॾहिं त हुनखे माफ़ी मिलंदी न। अगरि तव्हां इहे मञो ई नथा कि मां इहे ग़लति कमु कयो ऐं इहो मञो ई नथा कि बराबरि इहो ग़लति कमु आहे,
त हुनजे लाइ तव्हांखे सम्झानी बि कीअं मिलंदी ऐं माफ़ बि कीअं तव्हांखे करे सघंदासीं जेसिताईं अंदरि आत्मा फील न कंदी कि बरोबर ये ग़लति काम आहे तेसिताईं उहो सुधरी न सघंदी न। त सुधरण लाइ पहिरियों हुनखे महसूस त थिए कि बरोबर ये ग़लति काम आहे। शिव बाबा हिन समय पंहिंजे साम्हूं आयो आहे, चए थो तव्हांजे जन्म जन्मांतर जे पापनि जो भोग जेको आहे, जेको बि तव्हां कयो अथव बुरा कर्म, हुन सभिनि खे मां हाणे ख़तमु करणु आयो आहियां। हुन जा 2 उपाय आहिनि। हिकु त आहे उथंदे वेहंदे खाईंदे पीते मूंखे निराकार रूप में यादि करो त तव्हांजा सभु पाप कर्म सां तव्हां मुक्त थी वेंदव। ऐं ॿियो उपाय आहे, अगरि इहो नथा करे सघो त अंत में सजा खाइणी पवंदी। छो जी विक्रमनि जो बोझो जेको आत्मा ते आहे उहो त लाहिणो ई पवंदो न, बिना हुनजे तव्हां मथे कीअं हली सघंदव। छो जी मथे त सभी आत्मायूं पावन रहंदियूं आहिनि, हुते त कंहिंसां कंहिंजो बि हिसाब किताब न हूंदो आहे। त तव्हांजो त मूंसां बि एॾो हिसाब किताब अथव, तव्हां मूंखे बि केॾी गारियूं ॾिनी अथव न। त इहे सभु हिसाब किताब हाणे आत्मा खे चुक्तो करिणो आहे, तॾहिं सभी आत्मायूं पावन थी वेंदियूं। कंहिं में बि कोई बुराई न हूंदी, कंहिं में बि कंहिंसां कोई हिसाब किताब न हूंदो। पोइ परमात्मा बाप चवनि था कि हाणे सभिनि में विशेषता ॾिसो। त अॼु परमात्मा 2 कम था ॾियनि। हिकु त पंहिंजे अंदरि जेकी बि पाण जे अंदरि बुराई त उहो हुनखे परमात्मा बाप खे ॿुधायो, चेक करो रोज़ राति जो कि मां छा अॼु ग़लति कमु कयो ऐं बाप खे ॿुधायो। ॿियो परमात्मा बाप चई सभिनि जी विशेषता ॾिसो। त अॼु जॾहिं बि तव्हां कंहिंखे ॾिसो था त पहिरियों हुनजी आत्मा जी तरफ़ भ्रुकुटी जी तरफ़ ॾिसी करे इहो सोचो हिन आत्मा में कहिड़ी विशेषता आहे, ऐं हुन खां पोइ जेकी विशेषता आहे हुनखे स्मृति में रखो। ऐं अगरि कोई बि अहिड़ो अवगुण आहे त हुनजे लाइ परमात्मा खे चओ कि हिन जे अंदरि जेको बि अवगुण आहिनि उहे सभु ख़तम था थी वञनि ऐं इहा आत्मा हिकदमि शुद्ध थी थिए। ईअं अभ्यास कंदव त तव्हांजी आत्मा जो बि पाठ पक्को थी वेंदो ऐं परमात्मा बाप बि तव्हांखे सदैव यादि रहंदो। अच्छा, त परमात्मा बाप मूंखे इहे ॻाल्हियूं ॿुधाई, पोइ हिनखे एकांत में जॾहिं बि वियो था अंदरि वीचार कजो, पोइ हिनखे जीवन में परमात्मा खे यादि कंदव त परमात्मा बाप तव्हांखे शक्ति ॾींदो कि हिनखे पाण पंहिंजे कर्मनि में लाहींदासीं। ठीकु आहे? जी, थैंक यू।